अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान है जै मुते ॾह भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। रहमत आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजो फरमाने मुअज़्ज़म है दुनिया मिठी सर सब्ज़ है जेको उन में हलाल तरीक़े सां माल कमाए थो ऐं सही हक़नि में ख़र्च करे थो अल्लाह अज़्ज़ व जल उनके सवाब अता फ़रमाईंदो ऐं उनके जन्नत में दाख़िल फ़रमाईंदो। ऐं जेको उन में हराम तरीक़े सां माल कमाए थो ऐं उनके गैर हक़ में ख़र्च करे थो ऐं उनके गैर हक़ में ख़र्च कंदो आहे अल्लाह अज़्ज़ व जल उनके दारुल हवान यानी ज़िल्लत जे घर में दाख़िल फ़रमाईंदो। हज़रत अल्लामा अब्दुर रऊफ़ मनावी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जे तहत फैज़ुल क़दीर में तहरीर फ़रमाइनि था मालूम थियो त दुनिया फ़ी नफ़्स ही यानी असल में मज़मूम न आहे छो त ही आख़िरत जी बनी आहे। उन लाइ जेको शख़्स शरीयत जी इजाज़त सां दुनिया जी का शइ हासिल करे त ही शइ आख़िरत में उनजी मदद कंदी आहे। असांखे बि घुरिजे त ज़रूरत खां वधीक दुनिया जे पोयां भॼण ऐं हराम ज़रिया इख्तियार करणु माल ऐं दौलत जमा करण जे बजाए रिज़्क़ हलाल कमाइण जो ज़हन बणायूं ऐं हस्बे इस्तिताअत हस्बे तौफ़ीक़ सदको ऐं ख़ैरात बि कंदा रहूं। पंहिंजे रिश्तेदारनि पाड़े वारनि ऐं ॿियनि ग़रीबनि जी माली मदद बि कयूं। हक़ीक़त हीअ आहे त जेको कंहिंजी मदद कंदो आहे अल्लाह अज़्ज़ व जल बि उनजी मदद फ़रमाईंदो आहे ऐं राह ख़ुदा में ॾियण सां माल वधंदो आहे घटिजंदो न आहे। सदके जे फ़ज़ाइल ऐं बरक़ात सां माला माल फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आहे सदको माल में घटिताई नाहे कंदो ऐं अल्लाह ताला मुआफ़ करण जे करे बाने जी इज़्ज़त ई वधाईंदो आहे ऐं जेको अल्लाह अज़्ज़ व जल जी रिज़ा जी ख़ातिर इनसारी कंदो आहे त अल्लाह अज़्ज़ व जल उनखे बुलंदी अता फ़रमाईंदो आहे। असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान बेनियाज़ी हुई त दरे अक़दस में माल रखण बि पसंदि न फ़रमायो बल्कि फ़ौरन उनखे सदको फ़रमाए छॾींदा हुआ। जीअं त हिकु भेरो वाक़ियो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ असर पढ़ाई ऐं सलाम फेरींदे ई जल्द दौलत खाने में तशरीफ़ खणी विया ऐं जल्दी ॿाहिरि आया। सहाबा किराम अलैहिम रिदवान जिन खे ताजुब थियो पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे नमाज़ में ख़्यालु आयो त सदके जो कुझु सोन घर में पियो आहे मूंखे पसंदि न आयो त राति थी वञे ऐं उहो मुंहिंजे घर में पियो रहे उन लाइ वञी उनखे तक़सीम करण जो चई आयो आहियां। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला ने फ़रमाइनि था हिकु ॾींहुं मां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हुयुसि जॾहिं पाण सगुरन उहद जबल खे ॾिठो त फ़रमायाऊं जेकॾहिं हीउ जबल मुंहिंजे लाइ सोन बणिजी वञे त मां पसंदि न कंदुसि त उन मां हिकु दीनार बि मूं वटि 3 ॾींहंनि खां वधीक रहिजी वञे सिवाइ उन दीनार जे जंहिंखे मां कर्ज़ जी अदायगी जे लाइ रखे छॾियां। शहनशाह नबूअत कासिम नेमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान सखावत बयानु कंदे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फ़रमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम माण्हुनि में सभ खां वधीक सखी आहिनि ऐं सखावत जो दरिया सभ खां वधीक उन वक़्तु जोश ते ईंदो हो जॾहिं रमज़ान में पाण सगुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जिब्रील अलैहिस्सलाम मुलाक़ात जे लाइ हाज़िर थींदा हुआ
जिब्रील अलैहिस्सलाम रमज़ान मुबारक जी हर रात में हाज़िर थींदा हुया ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां गॾु क़ुरान अज़ीम जो दौर फ़रमाईंदा हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेज़ लॻण वारी हवा खां बि वधीक ख़ैर जे मामले में सखावत फ़रमाईंदा हुया। वाह क्या जूदो करम है शहे बतहा तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। हज़रत सिना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कॾहिं कंहिं साइल के जवाब में ला यानी न जो लफ़्ज़ त फरमायो ही ना है। एक बेर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी खिदमत सरापा अक़दस में 70 सहाबा किराम अलैहिम रिदवान 70,000 दिरहम आंदा हुया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे दिरहम हिकु तॾे ते रखे छॾिया ऐं उन्हनि वटि बिही विरहण लॻा। कंहिं बि सुवाली खे ख़ाली न मोटायूं एसि ताईं जो उनखां आज़ाद थी विया। ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला इनसे मिला, बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की, हम भिकारी वो करीम उनका खुदा उनसे फुजूं, और ना कहना नहीं आदत रसूलुल्लाह की। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंखां का शइ वठंदा हुया, क़ीमत अदा करण खां पोइ उनखे या कंहिं ॿिए खे अता फ़रमाईंदा हुया। हिकु भेरे हज़रत सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु खां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु उठ ख़रीद कयो। पोइ उहो उठ उनखे ई तोहफ़े में इनायत फ़रमाए छॾियो। अहिड़ी तरह अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु खां उठ जो बचो ख़रीद कयो। पोइ उहो सैयदना अब्दुल्ला बिन उमर यानी हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला जे पुट खे अता फ़रमायो। प्यारा प्यारा इस्लाम वारो, असांजा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरे क़दुरु सखावत फ़रमाइण वारा हुया जो जेका शइ पंहिंजी ज़रूरत जे लाइ ख़रीद कई हूंदी हुई उहा बि तोहफ़े में कंहिंखे अता फ़रमाए छॾींदा हुया। असांखे बि घुरिजे त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिन प्यारी सुन्नत ते अमल करणु ऐं मुसलमाननि जी दिलि में ख़ुशी दाख़िल करण जी नीयत सां हिकु ॿिए खे तोहफ़ो पेश करण जी आदत बणायूं। छो त तोहफ़ो ॾियण सां मोहबत वधंदी ऐं नफ़रत ख़तमु थींदी आहे। जीअं त हज़रत सैयदना अता खुरासानी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, हिकु ॿिए सां हथु मिलायो, उन सां कीनो ख़तमु थींदो आहे। तोहफ़ो ॾींदा रहो, पाण में मोहबत वधंदी ऐं दुश्मनी ख़तमु थींदी रहंदी। हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, ही ॿई अमल मुजर्रब यानी आज़माइल आहिनि। जंहिंसां हथु मिलाईंदा रहो उन सां दुश्मनी नाहे थींदी। जेकॾहिं इत्तिफ़ाक़नि कंहिं सां दुश्मनी थी वञे त उन जी बरकत सां रुकजंदी नाहे। ईअं हिकु ॿिए खे तोहफ़ो ॾियण सां नफ़रतूं ख़तमु थींदियूं आहिनि। मिठा मिठा इस्लाम भाइरो, यादि रखो, तोहफ़ो ॾियणु वठणु हुजे या ॿियो को मामिलो हुजे, हलाल ज़रियो ई इख़्तियार करणु घुरिजे। छो त हराम ज़रिए सां हासिलु थियण वारे माल जो खाइणु पीअणु पाराइणु ऐं कंहिं ॿिए कम में इस्तेमालु करणु हराम ऐं गुनाह आहे। उन जी सज़ा दुनिया में माल जी घटिताई, ज़िल्लत ऐं बेबरकती आहे ऐं आख़िरत जी सज़ा जहन्नम जी बरंदड़ बाह जो दर्दनाक अज़ाब आहे। फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको शख़्स हराम माल कमाए थो ऐं वरी सदको करे थो उन खां क़बूल नाहे कयो वेंदो ऐं उन मां ख़र्च कंदो त उन में बरकत न थींदी। उनखे पंहिंजे पोयां छॾींदो त ही उन जे लाइ दोज़ख जो सामान हूंदो। तंहिं करे असांखे घुरिजे त हलाल तरीक़े सां माल कमायूं ऐं पंहिंजी ज़रूरत जे अलावा जेको बचियल माल नज़र अचे उनखे फ़ुज़ूल शयुनि में बर्बाद करण जे बजाए पंहिंजे मोहताज ग़रीब मुसलमान भाइरनि जी माली मदद कयूं। मस्जिदूं, मदरसा ऐं नेकी जे कमनि में तरक़ी जे लाइ घणे खां घणो माल ख़र्च कयूं। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल घणे खां घणी बरकत नसीब थींदी। जीअं त सिपारे 3 सूरह बक़रा जी आयत नंबर 274 में आहे। तर्जुमो कंज़ुल ईमान, ऐं जेकी पंहिंजो माल ख़र्च कंदा आहिनि राति ऐं ॾींहं में लिकल ऐं ज़ाहिर
उन्हनि जे लाइ उन्हनि जो अजर आहे संदन रब वटि ऐं उनखे न डपु ऐं न को ग़म आहे। अहिड़ी तरह सिपारे 3 सूरह बकरा आयत नंबर 261 में इरशाद रब्बानी आहे, तर्जुमो कंजुल ईमान, उन्हनि जो मिसाल जेकी पंहिंजो माल अल्लाह जी वाट में ख़र्च कंदा आहिनि, उन दाणे वांगुरु जंहिं ॼमाया 7 संग, हर संग में 100 दाणा, अल्लाह उन खां बि वधीक ज़्यादा वधाए जंहिं लाइ घुरे, ऐं अल्लाह वुसअत वारो इल्म वारो आहे। मिठा मिठा इस्लाम भाइरो, अल्लाह अज़्ज़ व जल जी राह में माल ख़र्च कंदा त उहो मालिक ऐं मौला जेको ज़मीन ऐं आसमान ऐं सॼे जहान जो ख़ालिक ऐं मालिक आहे, उहो करीम ऐं जवाद रब अज़्ज़ व जल करम फरमाईंदो ऐं असांजे माल खे वधाईंदो। केतिरा ई ख़ुशनसीब मुस्लमान अहिड़ा आहिनि जेकी पंहिंजे माल जा हक़ वाजिब हक़ अदा कंदा आहिनि, ख़ुशदिली सां वक़्त ते ज़कात ऐं फ़ितरो अदा कंदा आहिनि, पंहिंजो माल माउ पीउ भेण भाउ ऐं औलाद ते ख़र्च कंदा आहिनि, पंहिंजे अज़ीज़ मिटनि माइटनि जी मौत ते उन्हनि जे ईसाले सवाब जे लाइ प्रोग्राम कराईंदा आहिनि, क़ुरान ख़्वानी कराईंदा आहिनि, इज्तिमाई ज़िक्र नात कंदा आहिनि, अहिड़नि नेक कमनि ते ख़र्च कंदा आहिनि, मस्जिदुनि ऐं मदरसनि जी तामीर में हिसो वठंदा आहिनि, दर्से तदरीस दर्से निज़ामी यानी आलिम कोर्स कराइण में ताउन कंदा आहिनि, त अहिड़नि जी महिनत कारगर थी, अहिड़नि जी जेका सखावत आहे अल्लाह पाक पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए थो। अल्लाह तबारक व तआला उन जे माल खे वधाईंदो ऐं उन जे सवाब में 700 भेरा वधाईंदो। उन ते बसि न आहे, वधीक इरशाद फरमायो वञे थो, वल्लाहु युदाइफु लिमन यशाउ, यानी ऐं अल्लाह उन खां बि वधाए जंहिं लाइ चाहे। अचो तरगीब जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे जूदो अता जा वधीक वाक़ियो ॿुधूं था, असांखे बि दीन जी इशात, मस्जिदुनि मदरसनि जी ख़िदमत, मुस्लमाननि जी माली मदद ऐं राह ख़ुदा में ख़र्च करण जो काश जज़्बो मिले। ग़ज़वा हुनैन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे क़दुरु कसरत सां सखावत फरमाई जंहिंजो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻोठनि में रहण वारनि में घणनि खे 100 उठ अता फरमाया। हज़रत सुफ़वान बिन उमैया रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम आणण खां पहिरियां ग़ज़वा हुनैन जे मौक़े ते ॿकरियुनि जो सुवालु कयो, जंहिंसां 2 पहाड़नि जो विचोलो झंग भरियल हो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो सभु उनखे ॾेई छॾियो। उन्हनि पंहिंजी क़ौम में वञी चयो, ए मुंहिंजी क़ौम, तव्हां इस्लाम आणियो। अल्लाह अज़्ज़ व जल जी कसम, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी सखावत फरमाईंदा आहिनि, फ़क़्र यानी मोहताजी जो ख़ौफ़ ई नाहे रहंदो। हज़रत सैयदना सईद बिन मुसैयब रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कनि था, हज़रत सुफ़वान बिन उमैया रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनैन जे ॾींहुं मूंखे माल अता फरमाइण लॻा, हालांकि हुज़ूर मुंहिंजे नज़र में सभ खां वधीक नापसंदीदा हुया। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अता फरमाईंदा रहिया, एसिताईं जो मुंहिंजी नज़र में महबूब तरीन बणिजी विया। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे